सभई असां तुसां जदाणे कन ऐं जेको मसला हलदा पिया उन दे सिलसिले च था हाज़िर थियूं जो सभई अल्हम्दुलिल्लाह वॾेरे दोस्त अहबाब जेके भी ई कौम दे ख़ैर ख़्वाह आहिनि उहे सभई था मौजूद आहिनि। असगर बंद कर न सिर्फ तुसां दा हा वो मेडा भी हा वो सरदारें दा भी हा वो असां को प्यारा भी हा। अल्लाह उनको जन्नतुल फिरदौस च आला मकाम अता फरमाए। लेकिन उन नाल गॾो गॾु जेके हालात आहिनि जेके ॾुखिया वक़्त उहो भी कंहिं को ॻुझा कोन्हे। मां यकीन करो त अॼु ताईं कॾहिं भी ज़िंदगी च इतले मसले मसाइल असांजे तरच थींदे आहिनि या किथां भी थींदे आहिनि त मां वेड़ ते कॾहिं भी कोन विझो कॾहिं में को यादि कोन्हे। काफ़ी माण्हू हूंदे आहिनि आखिंदा आहिनि साईं तोसां हलो मां कोन वेंदो। इथां जिवें मां सफ़र शुरू किया कुछ सरदार साहब वाले नाल भी सलाह मशवरे च हसे बे दोस्त जेके भी उन्हें च भी सलाह मशवरे च हसे। लेकिन इवें पिया लगे तो मेरे को जड़ो साईं मेहर शाप पे आखे दे तो तू वन मेरे बच्चे विड़े पे न मसला पिया हलदा वो वन हल करवा। आमीन। जो तुसा सभई असां सभई दरगाह नाल मुंसलिक हो तुसा भी मुंसलिक हो यकीनन वो भी मुंसलिक आहिनि सभई घर दे भातियूं सभई अपने भराऊं सभई बच्चे साईं मेहर शादियूं कॾहिं भी वो यो कोन चाहे से तो उन दे बच्चे विड़े पे हुअनि उन दे मसले हुअनि एॾी महिल असां सभई तुसां बचड़े कन इन करे हाज़िर थियूं वीचारा यकीनन हिकिड़ा मसला है। लेकिन असां को अल्लाह दा सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा भी हुक्म है तो जेको मसला थींदा है उन्हें को ॿ ॻाल्हियुनि नाल हल करो। हर मसले दा हल ॻाल्हियुनि नाल ही ॻाल्हि ख़त्म थी सकदी है। इंसान ने दी जायात जिंदगी तमाम कीमती है। वो अर्ज़े में ॾा जेके भी भिराऊं बैठे हो मिट माइट बैठे हो सबने को मेरा यो अर्ज़ है तो मेहरबानी कर ॻाल्हियां रखो ॾुखिया वक़्त न हले ऐं तर च ॻोठे च अमुन थी वे तुसां मुस्कुरायो तुसां ख़ुशि रहो तुसां आबाद रहो। इहे ई असांजी दुआ इहे ई असांजी ख़्वाहिश इहे ई ख़्वाहिश जा असां सभई तुसां गन हाज़िर थियूं तुसां जी महिरबानी।